मीरपुर माथेलो खां रिपोर्ट कर रहा है दिलबर हुसैन शर। मीरपुर माथेलो ज़िले घोटके जे सनअती इदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। ज़िले इंतिज़ामिया बि सनअती इदारनि अॻियां गोॾा खोड़े छॾिया। चूंडियल नुमाइंदनि बि सनअती इदारनि अॻियां बेवस बढ़ियल। FFC भाण फैक्ट्री इंतिज़ामिया इलाइक़े वासियुनि लाइ बेला पइजी वई। FFC भाण फैक्ट्री मसूवाह में ज़हरीलो पाणी छोड़ करणु बंदि न कयो। ज़हरीलो पाणी वापराइण सबबि मालवंदनि जो माल मवेशी मरण लॻो। FFC भाण फैक्ट्री जे मेन गेट अॻियां केतिरा ई नौजवान रोज़गार लाइ डिग्रियूं हथनि में खणी ठोकरूं खाइण ते मजबूर। सियासी समाजी धुरियुनि पारां FFC इंतिज़ामिया तोड़े सनअती इदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। तफ़सील मूजिबि ज़िले घोटकीअ जे सनअती इदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। उन हवाले सां ज़िले घोटकीअ जे FFC भाण फैक्ट्री, एंग्रो केमिकल लेबोरेटरी, पावर प्लांट, माड़ी गैस ऐं अॻु जे GDL KPS फाउंडेशन तोड़े सनअती इदारनि ख़िलाफ़ को बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। ॿिए पासे वरी ज़िले घोटकी जे इंतिज़ामिया बि सनअती इदारनि अॻियां गोॾा खोड़े छॾिया आहिनि। ज़िले जे अवाम जी भलाई लाइ सनअती इदारा ग़रीब अवाम खे को बि लाभ नाहिनि ॾेई सघिया, जंहिं सबबि सनअती इदारनि सां मालामाल घोटकी ज़िले जे अवाम निंधड़ के लॻी पई आहे। होॾां चूंडियल नुमाइंदा बि सनअती इदारनि अॻियां बेवस बढ़ियल आहिनि।